बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। गर्मियूं शुरू थी वियूं आहिनि ऐं ॾाढियूं घणियूं गर्मियूं आहिनि। हीअं मां वेठो आहे त ईअं थो लॻे ॼण मां तए जे अंदरि वेठो आहियां, तओ तपे थो वेठो। पर क्लास हलंदा, गर्मियूं हुजनि सर्दियूं हुजनि, असांखे क्लास पंहिंजा हलाइणा आहिनि। कल्ह क्लास नंबर 22 पढ़ियोसीं। क्लास नंबर 22 में एक्सटर्नल, इंटरनल ऐं इनलाइन CSS पढ़ी हुईसीं। ऐं मां तव्हांखे चयो त हाणे असां CSS जो बाक़ाइदा आगाज़ कंदासीं डिज़ाइनिंग वारे सेक्शन में। अॼु हुनजो पहिरियों क्लास आहे। कंहिं बि क़िस्म जा के बि नोट्स कोन्हनि के, छो जो प्रैक्टिस आहे। ऐं इहो तव्हां जेसिताईं प्रैक्टिस कंदा वेंदो रोज़ु तव्हांखे कमु ईंदा CSS जा जेके हाणे असां पढ़ूं था। जॾहिं जॾहिं वेब डेवलपमेंट तव्हां कंदव, वेब एप्लीकेशन ठाहींदव, मोबाइल एप्लीकेशन ठाहींदव, को बि कमु कंदव, अॼु इहे क्लास तव्हांखे हर हंधि यूज़ थींदा। तव्हां चाहे कहिड़ो बि तव्हां सॉफ्टवेयर ठाहियो था, हीअ जेके हाणे जेके शयूं हलनि थियूं पियूं, इहे तव्हांखे सॼी ज़िंदगी, अगरि हिन फील्ड में आहियो त हिन फील्ड में सॼी ज़िंदगी तव्हांखे नाला यादि थी वेंदा। जीअं असांखे मुजीब ऐं खमीसो, राधण, प्यारो, सीता, दादू यादि आहे, इहे तव्हांखे इहे नाला बि यादि थी वेंदा। टाइम घणो ज़ाया कोन था कयूं, अचूं था पंहिंजे वेबसाइट ते। मां तव्हांखे सम्झाईंदुसि पहिरियां त असां अॼु सिखंदासीं छा, पोइ तव्हांखे करे ॾेखारींदुसि। तव्हां सभु मुंहिंजे माउस खे ते थोरो गौर कजो। मुंहिंजो माउस जीअं माना कैटेगरीज़ खां हेठि AI ते ईंदो त AI जी डिज़ाइन चेंज थी वञे, ॻाढ़ो कलर अची थो वञे, ऐं जेको अॻियां 26 अंग लिखियल आहे इन खे बैकग्राउंड अची थो वञे। वरी मां अमेज़ॉन ते डिज़ाइन चेंज थी वई हेठि। हाणे ॾिसो, जेका डिज़ाइन या चेंज थींदी थी वञे, इन अमल खे जीअं उनजे मथां माउस थो अचे, माउस अचे थो ऐं डिज़ाइन चेंज थी वञे, इन अमल खे होवर चइबो आहे, HOVER, होवर इफेक्ट्स चइबो आहे। त हे हिनखे इफेक्ट लॻल आहे होवर जो, त जीअं माउस अचे थो पंहिंजी डिज़ाइन चेंज करे वञे। वरी असां वापसि हिन खे हेॾे ईंदासीं कैटेगरीज़ वारे में, त तस्वीर जे मथां रखंदुमि, तस्वीर मुंहिंजी थोरो मथे चढ़ी ईंदी ऐं वेब डेवलपमेंट ॻाढ़ो थी वेंदो, हेठां हुनजे हेठां लाइन अची वेंदी, अंडरलाइन अची वेंदी। हे बि होवर लॻल आहे, हीअ बि होवर आहे, हिते बि होवर आहे। वरी मथे मां पंहिंजो सोशल आइकॉन्स ते ईंदुसि, हे ॾिसो, हे सभु होवर आहिनि। हाणे हे कीअं ठहंदा, इहे सभु ठाहिणु अॼु मां तव्हांखे सेखारींदुसि। पहिरियों मां तव्हांखे सिंपल हिकिड़ो बेसिक सेखारींदुसि। जीअं प्रोजेक्ट्स ईंदा, प्रोजेक्ट्स खां पोइ मां तव्हांखे इहे प्रोफेशनल वे में, हे त मुंहिंजी वेबसाइट सफ़ा नॉर्मल आहे, मां तव्हांखे 100 दफ़ा दसियो आहे, सफ़ा हिकिड़ी ॿारनि वारी ठहियल आहे। इनशाला असां हिन खां वधीक परफेक्ट वेबसाइट ठाहींदासीं प्रोजेक्ट्स में, ऐं तव्हां बि ठाहींदो, मे बि तव्हां मूंखां 100% वधीक ठाहे वञो। अचूं था पंहिंजे VS कोड ते। VS कोड ते मां डिव जो फाइल हिकिड़ो खोलियो आहे, ऐं हे तव्हांखे तस्वीर यादि हूंदी चङी तरह सां। डिव सेक्शन में जेका मां तव्हांखे डिव वारो सॼो क्लास ॾिनो हुयो, उन जी आहे। त अॼु असां हिननि खे, हिन ते ॾिसो को बि होवर लॻल कोन्हे, सिंपल हिकिड़ी तस्वीर आहे। मां चवां थो हिननि जा कलर वग़ैरह चेंज थियनि। त असां ईंदासीं पंहिंजे VS कोड ते, ऐं VS कोड ते असां जीअं आयासीं त असां पंहिंजो मेन डिव 1 खां शुरू कंदासीं। हिन फाइल में हिकिड़ो इशू आहे, हिन में मां तव्हांखे शायदि यादि हुजे त मां तव्हांखे इंटरनल CSS सम्झाई, पर मां तव्हांखे इंटरनल CSS में बि होवर सम्झायां थो, ऐं पोइ उन खां पोइ एक्सटर्नल CSS में बि होवर सम्झायां थो। मां हिनजो फ़िलहालु एक्सटर्नल वारो फाइल ठाहियां थो, ठीकु आहे। एक्सटर्नल वारो फाइल ठाहियां थो ऐं हिन जो D-लिंक बि करे थो छॾियांसि। हे जेको लिंक रेफरल वारो फाइल आहे, जेको एक्सटर्नल CSS सां मूं ॾिनो हुयो, इहो बि ठाहे था छॾियांसि। हे सिर्फ़ु मां तव्हांखे सम्झाइण लाइ। हाणे मूंखे छा करिणो आहे त मां चाहियां थो जेका रो 1 आहे, रो 1 जो कलर चेंज थिए। त रो 1 जो कलर चेंज करण लाइ हिते असां ईंदासीं। ॾिसो हिते हिनखे असां रिफ्रेश था कयूं त को कलर चेंज वग़ैरह कोन्हे को, ऐं असां ईंदासीं वापसि। हाणे हिते ॾिसो क्लास हिन जा ऑलरेडी ॾिनल आहिनि, मुंहिंजे पुराणे फाइल जा जेके क्लास हुया ॾिनल आहिनि। तव्हांखे क्लास ॾियणु चङी तरह ईंदा हूंदा।
ऐं मथे तव्हांखे यादि आहे त हिते मां CSS ॾिनी रो 1 रो 2 रो 3 रो 4। हाणे जेका रो 1 आहे फॉर एग्ज़ाम्पल हाणे रो 1 खे मां होवर ॾियणु थो चाहियां, हीअ रो 1 आहे। रो 1 जी जेको पहिरियों क्लास ख़तमु थो थिए उनखे असां एंटर करे वरी ईंदासीं, असां लिखंदासीं डॉट रो 1 डॉट रो 1, इन खां पोइ लिखंदासीं होवर डॉट रो 1 होवर डॉट रो 1 होवर लिखी विची डिंगी ॾींदासीं। विची डिंगी ॾेई असां लिखंदासीं बैकग्राउंड कलर। ऐं बैकग्राउंड कलर मां ॾियां थो हुनखे रेड, ठीकु आहे। ऐं बैकग्राउंड कलर रेड। हाणे मां ईंदुसि वापसि, हिनखे रिफ्रेश कयूं था। तव्हां ॾिसो बैकग्राउंड कलर रेड। मां जीअं हिते आयुसि बल्कि प्लस थिए बैकग्राउंड कलर मुंहिंजो रेड थी वियो। वरी मां हिनखे चवां थो मुंहिंजा कलर जेके अखर जेके आहिनि, मुंहिंजा अखरनि जो रंग जेको आहे उहो मुंहिंजो चेंज थिए, त वरी मां हिते ईंदुसि, मां हिनखे ॾींदुसि कलर ख़ाली COL कलर वाइट कलर वाइट। हाणे मुंहिंजा ओरिजिनल अखर ब्लैक आहिनि, मां चाहियां थो मुंहिंजा अखर जीअं अचनि हीअं ब्लैक आहिनि। हाणे मां रिफ्रेश कंदुसि, मां चवां थो होवर में मुंहिंजा अखर अछा थी वञनि। हे ॾिसो कलर हे अछो थी वियो। हाणे ॾिसो तव्हांखे सम्झ में ईंदो हूंदो त डिव खे असां जॾहिं असां सभिनी डिवनि खे मां कलर ॾींदुसि त पोइ इहो माना केॾो सुठो थी वेंदो। हाणे इहो त थी वियो डॉट रो। हाणे मां अहिड़े ई तरीक़े सां डॉट रो 2 ते था ॾियूं। साॻे तरीक़े सां मां हे साॻियो क्लास कॉपी थो कयां ऐं डॉट रो 2 ते कयूं था पेस्ट, सॉरी कंट्रोल Z ऐं डॉट हिते असां हिनखे कंट्रोल V था कयूं। कंट्रोल V करे हिनखे असां नंढी डिंगी बंदि करे था छॾियूं। ऐं जेको रेड कलर ॾिनो होसीं असां हिनखे ॿियो कलर था ॾियूं ऐं वाइट वारे कलर खे बि असां ॿियो कलर था ॾियूं सम्झाइण ख़ातिर। वरी ईंदासीं वापसि हिनखे फ्रेश था कयूं, ॾिसूं त किथे चेंजिंग आई आहे। अच्छा सॉरी, रो 1 आहे, रो 1 ई मूं कॉपी कई, हिनखे रो 1 खे रो 2 करिणो आहे। रो 2 करे वरी असां वापसि ईंदासीं। हाँ ॾिसो हिते अची वियो रो 1 ऐं रो 2 मुंहिंजी रो 2 में सॉरी हे डिव ठहियल आहिनि मुंहिंजा नंढा नंढा, उहे माना हुन डिव में हलिया अथनि, सॉरी कॉलम में हलिया अथनि। रो 1 कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3 कॉलम 4 ईअं लॻल आहिनि। हाणे इन जे करे ओवर राइट थियल आहिनि त मुंहिंजो जेको होवर इफेक्ट आहे उन कॉलमनि जे अंदरि हलियो वियो। हाणे मां चाहियां थो त कॉलमनि खे बि असां रंग ॾींदासीं। डॉट हिनखे असां कॉपी कयोसीं, कंट्रोल C कंट्रोल V। हाणे रो 2 कॉलम 1 जेको रो 2 जो आहे इनखे असां एंटर कंदासीं, कंट्रोल V था कयूंसि ऐं हिनखे हितां जेको क्लास आहे हिनखे असां कॉपी कयोसीं, कंट्रोल C ऐं होवर वारे में असां पेस्ट करे था छॾियूंसि, कंट्रोल V। रो 2 कॉल 1 होवर, रो 2 कॉल 1 होवर, ठीकु आहे। ऐं हाणे असां हिते ईंदासीं, हिनखे असां रिफ्रेश था कयूं। हे ॾिसो हाणे कॉल 2 कहिड़ो आहे, अबाउट अस मुंहिंजो कलर चेंज थो करे, बाक़ी ॿिया नथा कनि। वरी कॉल अबाउट अस वारो, इन खां पोइ कॉल 1 आहे, वरी असां कॉल 1 खे बि वरी असां ईंदासीं हिनखे कंट्रोल C, वरी कॉल 2 ते वेंदासीं, कंट्रोल V, हिनखे असां कॉल 2 था कयूं। वरी असां ईंदासीं कॉल 3 ते था अचूं, कंट्रोल 3 ऐं हिनखे असां कॉल 3 था कयूं। वरी असां कॉल 4 ते बि कंट्रोल V करे पेस्ट कंदासीं, इनखे असां कॉलम 4 था कयूं ऐं आख़िर में आहे कॉलम 5 खे बि करे थो छॾियांसि मां, कॉलम 5। अच्छा कॉलम 6 भी आहे, कंट्रोल V। अच्छा कॉलम 6 आहे, कॉलम 6 खे बि करे छॾियोसीं।
इन खां पोइ रो 3 हाणे 6 कॉलमनि खे मां करे छॾियो आहे। हाणे तकिड़ा तकिड़ा हिन जा असां रंग चेंज करे था छॾियूं। मां हिन जा रंग चेंज करे छॾिया ऐं हिन जा वरी असां अखरनि जो रंग बि चेंज कंदो थो वञा मां जल्दी जल्दी, त जीअं तव्हांखे चङी तरह सम्झ में अचे त आउटपुट रिज़ल्ट कहिड़ी थी अचे। हाणे हिन जो कुझु मां चेंज करे छॾियो। हाणे असां हिनखे रिफ्रेश था कयूं। हाणे ॾिसो जीअं जीअं मुंहिंजो माउस हलंदो थो वञे तीअं तीअं हे पंहिंजो कलर चेंज कंदा था वञनि। हाणे हीअ आहे असांजो होवर इफेक्ट। हे पर इंटरनल सी एस एस आहे। इंटरनल सी एस एस थोरो माना त लेंदी बि हूंदी आहे ऐं थोरो माना हो बि हूंदी आहे, पर छो जो तव्हांखे कमु त करिणो आहे, तव्हांखे हर शइ जी ख़बर हुजणु घुरिजे। एक्सटर्नल सी एस एस बि मां तव्हांखे सम्झायां थो, पर एक्सटर्नल सी एस एस में वरी तव्हांखे पर्टिकुलर हिकिड़ी डिबल आहे, वरी तव्हांखे इंटरनल ऐं इनलाइन सी एस एस में अचिणो पवंदो। उमेद एसी ताईं सम्झी विया हूंदो। तव्हां हेठि पंहिंजो पाण करे वेंदो, सुबुह जो रिज़ल्ट मूंखे ॾेखारिजो, पंहिंजी प्रैक्टिस करे। हाणे हिन खे मां हिते कंट्रोल एस करे बंदि थो करे छॾियां। हिनखे बंदि था कयूंसि ऐं हिनखे असां खोलींदासीं कलोक फाइल खे हिनखे ओपन था कयूंसि। हिनखे ओपन विथ वी एस कोड था कयूं ऐं इंडेक्स खे बि ओपन विथ वी एस कोड था कयूं। हाणे ॿिन्ही खे मां ओपन विथ वी एस कोड करे छॾियोसीं ऐं ॿिन्ही खे मां इंडेक्स खे बि ऐं अबाउट अस खे ॿिन्ही खे मां हुन में बि खोले थो छॾियांसि। ॿिन्ही खे मां ब्राउज़र में खोले छॾियो। वापसि ईंदासीं वी एस कोड ते। वी एस कोड ते हाणे कलोक मुंहिंजो हे फाइल ठहियलु आहे। हे ठीकु आहे। सभ खां पहिरियां हिन ते असां साॻिए तरीक़े सां ईंदासीं। हिनखे पहिरियां ॾींदासीं सी एस एस जो लिंक ॾींदासीं, केनाल अबाउट अस हेड सेक्शन में। अच्छा, लिंक हिन में ॾिनल आहे ऐं हिन में बि लिंक ॾिनल आहे। बसि हिते डायरेक्ट असां कमु कंदासीं। छो एक्सटर्नल सी एस एस में मां तव्हांखे लिंक करणु सेखारियो, कल्ह वारे क्लास में तव्हांखे ख़बर हूंदो। त असां हिते ईंदासीं, डायरेक्ट लिखंदासीं हाणे वापसि वी एस कोड ते ईंदासीं। हाणे हिते असांखे डायरेक्ट मां तव्हांखे सम्झायो त डायरेक्ट असां पंहिंजा क्लास ॾींदासीं। छो जो लिंक त असां हुन करे आया आहियूं। असां हिते लिखंदासीं होवर लिखी विची ॾिगरी इंटर कंदासीं। विची इंटर करे बैकग्राउंड कलर ॾींदासीं। बैकग्राउंड कलर मां चाहियां थो रेड ॾियूंसि ऐं इन खां पोइ वरी असां ॾींदासीं कलर, अखरनि जो कलर मां चाहियां थो वाइट ॾियूंसि। ठीकु आहे। बैकग्राउंड कलर रेड ऐं अखरनि जो कलर वाइट। वापसि ईंदासीं असां। ॾिसो हिते असांजो हे बि प्लेन आहे, हे बि प्लेन आहे। मां हिनखे रिफ्रेश थो कयां, हिनखे बि रिफ्रेश थो कयांसि। हाणे ॾिसो मुंहिंजो रेड थी वियो, हे बि रेड थी वियो। पर हाणे फुल पेज ते थो अचे। मां चाहियां थो हिनजी असां साइज़ बि नंढी कयूं। साॻिए तरीक़े सां ईंदासीं हाइट मां हिनखे ॾियां थो 200 px ऐं विड्थ बि ॾियूंसि था असां 200 px। विड्थ बि असां ॾींदासीं 200 px। ॿियो आहे ट्रांज़ेक्शन्स मां तव्हांखे अॻिते सम्झाईंदुसि। छो जो ट्रांज़ेक्शन मां
छा अथसि नालो तव्हां अॻिते पंहिंजो पाण बि कंदो त तॾहिं बि सही आहे, पर मां तव्हांखे छा अथसि नालो अॻिते हली मां तव्हांखे चङी तरह सम्झाईंदुसि। छो जो जेको असां प्रोजेक्ट्स वग़ैरह कमु कंदासीं तव्हांजो बेसिक आहे, बेसिक तव्हां सम्झी वेंदो त उन खां पोइ प्रोजेक्ट्स में सम्झाईंदासीं। हाणे मां हिनखे रिफ्रेश कयां थो, हिन खे बि रिफ्रेश आहे, ॾिसो हे असांजो अच्छा 200px विड्थ ऐं हाइट हिन न वरिती आहे, छो न वरिती आहे हिनखे ॾिसूं था कोड खे असां कोड खे सही सही हा 200px असांजो हिते माना इनलाइन CSS यूज़ कयल आहे, इन जे करे 200px वारी साइज़ नथो वठे। ऐं हाणे वरी असां ईंदासीं छो जो बैकग्राउंड उन में पंहिंजो पोयां नाहे लॻल, इन जे करे पहिरियां मां तव्हांखे इंटरनल CSS सम्झाई, उन खां पोइ तव्हांखे होवर इफेक्ट सम्झायो, होवर इफेक्ट खां पोइ वरी मां तव्हांखे एक्सटर्नल CSS में होवर इफेक्ट ॾियणु सम्झायो। हाणे तव्हां होवर इफेक्ट्स ते कमु कयो, इनशाला सुभाणे वारे क्लास में कंहिं नई टॉपिक सां मिलंदासीं। अॼु जो क्लास थोरो वॾो थी वियो आहे, हिनखे हिते ई बंदि था कयूं, सुभाणे वरी असां इनशाला हितां शुरू कंदासीं।